कराची यूनिवर्सिटी वटि इंस्टीट्यूट में धमाको थियो आहे। धमाके सबब गाड़ी में बाहि लगी वही। पुलिस ऐं रेंजर्स की वॾी नफ़री पहुची वही आहे। कराची यूनिवर्सिटी वटि चीनी इंस्टीट्यूट में धमाको थियो आहे। धमाके सबब गाड़ी में बाहि लगी वही। पुलिस ऐं रेंजर्स की वॾी नफ़री धमाके वारे हंधि पहुची वही आहे ऐं इतला अचनि पिया त 2 ॼणा मारिजी विया आहिनि। धमाके सबब वैन के बाहि लगी वही। 2 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। कराची यूनिवर्सिटी के चीनी इंस्टीट्यूट वटि धमाको थियो। धमाके खां पोइ वैन में बाहि लगी वही आहे। पुलिस ऐं रेंजर्स की वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वही आहे। हाईएस्ट वैन हुई जंहिंमें बाहि लगी आहे ऐं इन बाहि जे नतीजे में ॿुधायो पियो वञे त 2 ॼणा ज़ख़्मी थिया। धमाके खां पोइ वाक़े वारे हंधि ते पुलिस ऐं रेंजर्स की वॾी नफ़री पहुची वही आहे। कराची यूनिवर्सिटी वटि वैन में धमाको थियो। बाहि में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। इन वाक़े जा अव्हांखे तफ़सील भी ॾींदासीं। आगाह कयो पिया अव्हांखे त कराची यूनिवर्सिटी वटि वैन में बाहि लगी धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में लॻल बाहि इन में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। रेस्क्यू टीम्स इन वक़्तु पहुची चुकियूं आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री हिते मौजूदु आहे। कराची यूनिवर्सिटी वटि वैन में धमाको थियो आहे। धमाके खां पोइ वैन में बाहि लगी वई। 2 ॼणा मारिजी विया आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। हबीब, छा इत्तला आहिनि अव्हां वटि? कराची यूनिवर्सिटी वटि जेको चाइनीज़ इंस्टीट्यूट आहे उन जे गेट ते धमाको थियो आहे। धमाके जे नतीजे में हींअर रेस्क्यू ज़रियनि तरफ़ां जेकी ताज़ा इत्तला मिली आहे उन मुताबिक़ 4 ॼणा जेकी आहिनि उहे मारिजी विया आहिनि, जिन जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। हिन वक़्तु पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री इलाइक़े खे घेरे में आणे वरितो आहे। शहरियूं जेकी आहिनि उहे गॾु कयूं पियूं वञनि ऐं उनखां अलावा सर्चिंग जो जेको अमल आहे उहो बि शुरू कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त चाइनीज़ इंस्टीट्यूट जे गेट ते वैन बीठल हुई। उन वैन ते ही धमाको थियो। धमाके खां पोइ वैन में बाहि भड़की उथी ऐं जेको आहे हिन वक़्तु ताईं जेको आहे धमाके जो जेको तयन आहे उहो न थी सघियो आहे। पुलिस तरफ़ां ऑफिशियली तौर ते इहो न ॿुधायो वियो त हीउ धमाको छाजो हुयो। अलबत्ता इलाइक़े खे घेरे में आंदो वियो आहे। सर्चिंग जो अमल भी जारी आहे। बम डिस्पोजल स्क्वाड जेको आहे उनखे बि तलब कयो वियो आहे। रेंजर्स ऐं पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे उहा पिणु पहुती आहे। धमाके सबबु जेको आहे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पिणु फिरिजी वियो आहे। इहो ई हबीब, कुझु ॿुधायो वियो केतिरा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि? कुझु ज़ख़्मियुनि ॿुधायो आहे त हिन वैन में केतिरा माण्हू सवार हुआ ऐं छा हिन वैन खे यूनिवर्सिटी अंदरि वञिणो हो? जी, हिन वक़्तु जेकी माण्हू मारिजी विया उन्हनि जो अंग 4 ॿुधायो पियो वञे। रेस्क्यू ज़रियनि तरफ़ां इहो ॿुधायो रेस्क्यू ज़रियनि तरफ़ां 4 ॼणा जेकी आहिनि उहे धमाके सबबु मारिजी विया आहिनि। इब्तिदाई इतलान मूजिबि हीअ वैन जेका आहे उहा बि परॾेहियुनि जी हुई ऐं वैन जेका आहे जेका चाइनीज़ इंस्टीट्यूट आहे चाइनीज़ इंस्टीट्यूट जे गेट ते वैन में इहो धमाको थियो आहे। त हबीब, इहो जेको इंस्टीट्यूट आहे या यूनिवर्सिटी जे हदुनि जे अंदरि आहे या मेन जेको यूनिवर्सिटी रोड आहे उते ई धमाको थियो आहे? हा जी, बिल्कुलु यूनिवर्सिटी जे अंदरि ई आहे जेको आहे चाइनीज़ इंस्टीट्यूट। इन में जेको आहे उन जे गेट इंस्टीट्यूट जे गेट ते जेको हबीब, अव्हांखे ॿीहर तव्हां सां राब्तो कयूं था ऐं अव्हांखां वधीक अपडेट्स बि मालूम कयूं था। आगाह कयूं पिया अव्हांखे त कराची यूनिवर्सिटी जी हदुनि जे अंदरि हिकु इंस्टीट्यूट जे मेन गेट आरो इहो धमाको थियो। धमाके खां पोइ इन हाईस्ट वैन में बाहि लगी वई। 4 ॼणा हिन महिल ताईं ॿुधाया पिया वञनि त उहे अजल जो शिकार थिया आहिनि। रेस्क्यू टीम्स हिते पहुतल आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस जी वॾी नफ़री हिते मौजूदु आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, पर हिन महिल ताईं ज़ख़्मियुनि जो अंग अञा ताईं वाज़े न आहे। उन्हनि कुझु न ॿुधायो त इहा बाहि कीअं लॻी, धमाको कीअं थियो। यूनिवर्सिटी जी हदुनि जे अंदरि इहो वैन में धमाको थियो आहे। कराची यूनिवर्सिटी जी हदुनि जे अंदरि चीनी इंस्टीट्यूट जे मेन गेट आॾो कराची यूनिवर्सिटी जे हदुनि जे अंदरि इहो धमाको थियो आहे। इन वैन अंदरि धमाको थियो, बाहि लॻी, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी आहिनि जिन खे अस्पतालुनि मां मुंतक़िल कयो पियो वञे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री हिते पहुची वई आहे ऐं बाहि ते इन वक़्तु कोशिशि कई पई वञे त ज़ाब्तो आंदो वञे, पतो लॻायो पियो वञे त इन वैन में केतिरा माण्हू मौजूदु हुआ।
कराची यूनिवर्सिटी जी हदुनि अंदरि क़ाइमु चीनी इंस्टीट्यूट वटि धमाको थियो। वैन में धमाके खां पोइ बाहि लॻी वई। 4 ॼणा हिन महिल ताईं हिन वाक़े में मारिजी विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री पहुची वई आहे। हिन मां कोशिशि कई पई वञे त हिन बाहि ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं पतो लॻायो वञे त वैन में केतिरा माण्हू मौजूदु हुआ। आगाह कयूं पिया अव्हांखे त कराची यूनिवर्सिटी जी हदुनि अंदरि इंस्टीट्यूट जे गेट आॾो वैन में धमाको थियो ऐं धमाके खां पोइ बाहि लॻी वई वैन खे, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी थिया, जिन खे कढियो वियो आहे ऐं अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। इन ॻाल्हि जो पतो लॻायो पियो वञे त इहो धमाको कीअं थियो ऐं इन वैन अंदरि केतिरा माण्हू मौजूदु हुआ। आगाह कयूं पिया अव्हांखे अहम जेको वाक़ियो पेश आयो आहे। कराची यूनिवर्सिटी जी हदुनि अंदरि वैन में धमाको थियो। इंस्टीट्यूट जे गेट आॾो इन वैन में धमाके खां पोइ बाहि लॻी वई। गाॾी में इन बाहि जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। रेंजर्स ऐं पुलिस हिते मौजूदु आहे। कोशिशि कई पई वञे त बाहि ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं पतो लॻायो वञे त वैन जे अंदरि केतिरा माण्हू मौजूदु हुआ। इन वाक़े बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। कराची यूनिवर्सिटी जी हदुनि अंदरि क़ाइमु इंस्टीट्यूट जे मेन गेट आॾो वैन में धमाको थियो। धमाके खां पोइ वैन खे बाहि लॻी वई। वैन हिन वक़्तु सड़ी चुकी आहे ऐं वैन में 4 माण्हू इन बाहि जे नतीजे में मारिजी चुका आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी थिया, जिन खे कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पतो लॻायो पियो वञे त इन वैन अंदरि केतिरा माण्हू मौजूदु हुआ। पुलिस ऐं रेंजर्स जो चवणु आहे त अञा ताईं ख़बर नाहे पइजी सघी त धमाको कीअं थियो। साइलेंडर फाटो आहे या ॿियो को धमाको हुयो ऐं हिन वक़्तु जेका वैन खे लॻल बाहि आहे उन ते कोशिशि कई पई वञे त ज़ाब्तो आंदो वञे। वाज़े रहे त कराची यूनिवर्सिटी जी हदुनि अंदरि क़ाइमु चीनी इंस्टीट्यूट जे गेट आॾो इहो धमाको थियो आहे। कराची यूनिवर्सिटी में धमाको थियो आहे। वैन अंदरि धमाके खां पोइ बाहि लॻी वई ऐं 4 ॼणा इन वाक़े में मारिजी चुका आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी थिया। वैन खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिशि कई पई वञे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जो चवणु आहे त पतो लॻायो पियो वञे त इहो धमाको कीअं थियो ऐं वैन अंदरि केतिरा माण्हू सवार हुआ। कराची यूनिवर्सिटी जे चीनी इंस्टीट्यूट वटि वैन में धमाको थियो। 4 ॼणा हिन में मारिजी विया आहिनि। अपडेट्स मालूम कयूं था हबीब जमाली खां। हबीब, वधीक का आग भराई साम्हूं आई? गाड़ी में वैन में धमाको थियो आहे। इन धमाके जे नतीजे में हिन वक़्तु ताईं जेको आहे इहो ॿुधायो वियो आहे त 4 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि, जंहिंजा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। यूनिवर्सिटी जे अंदरि जेको आहे हिन वक़्तु पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री पहुची वई आहे। इलाइक़े खे सील कयो वियो आहे ऐं बम डिस्पोजल स्क्वाड जेको आहे उनखे पिणु तलब कयो वियो। पुलिस जा जेके सीनियर ऑफिसर आहिनि उहे पिणु पहुची विया आहिनि। हिन वक़्तु ताईं इहो तइजुन न थी सघियो आहे त आया के हीउ धमाको तकरीबकारी जो नतीजो हो या सिलेंडर वग़ैरह जो को धमाको हो। हिन वक़्तु ताईं उनजी तस्दीक न थी सघी आहे। हीउ जीअं धमाको थियो त यूनिवर्सिटी जे अंदरि शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि में ख़ौफ़ पैदा थी वियो ऐं धमाके जो जेको आवाज़ु आहे उहो बि यूनिवर्सिटी जे अंदरि परे परे ताईं ॿुधो वियो। हिन वक़्तु ताईं जेको आहे हीउ बम डिस्पोजल स्क्वाड जेको आहे पहुची चुको आहे। बम डिस्पोजल स्क्वाड जी टीम इहो जांच करे रही आहे। शयूं जेके आहिनि गॾु कयूं पियूं वञनि, जंहिंखां पोइ जेको आहे जेका हफ़्तमी जेका रिपोर्ट आहे उहा BDS टीम तरफ़ां तयारु कई वेंदी, जंहिं बैदि ई पतो पवंदो त हीउ धमाको छाजो हुयो। आया की तकरीबकारी जो नतीजो हुयो या सिलेंडर वग़ैरह जो धमाको हुयो। हिन वक़्तु ताईं उहो तइजुन न थी सघियो आहे। 4 ॼणा जेके आहिनि उहे धमाके सबबु मारिजी विया। उनखां अलावा गाॾी खे बि बाहि लॻी वई। गाॾी खे लॻल बाहि जेका आहे उहा हिन वक़्तु विसामी वई आहे, बाहि उजाई वई आहे। इमदादी टीमूं जेके आहिनि उहे पिणु यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु आहिनि। इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो आहे ऐं कानून लागू कंदड़ इदारा ऐं पुलिस जेकी आहिनि। ॿुधाए पियो वञे 4 माण्हू जेके मारिजी विया आहिनि, ज़ख़्मी केतिरा आहिनि?
जी हिन वक़्त ताईं जेको आहे ज़ख़्मियुनि जे तइदाद जे हवाले सां जेको आहे न ॿुधायो वियो आहे। रेस्क्यू ज़रियनि या पुलिस तरफ़ां जेको आहे ज़ख़्मियुनि जो जेको अंग आहे उहो मालूम न थी सघियो आहे। अस्पताल ज़रियनि वटां हबीब अंग अञा कंफर्म नाहे थियो, पर इन जी तस्दीक कई वई आहे त माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि ऐं उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी इब्तिदाई इतला हुआ त गाॾी में धमाको थियो, जंहिंजे नतीजे में केतिरा ई जेकी माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। उन खां पोइ जेको आहे रेस्क्यू टीमनि तस्दीक कई आहे त गाॾी में धमाके जे नतीजे में 4 ॼणा जेकी आहिनि उन्हनि दम ॾेई छॾियो आहे, मारी विया आहिनि। उन्हनि जा लाश जेको आहे हिन वक़्तु वेझे अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। जी ऐं हबीब, इहो छाजो इंस्टीट्यूट आहे कराची यूनिवर्सिटी में जंहिंजे गेट ॿाहिरां इहो वाक़ियो पेश आयो आहे? जी ही चाइनीज़ इंस्टीट्यूट आहे, कराची यूनिवर्सिटी जे अंदरि आहे। ही इंस्टीट्यूट कॉमर्स डिपार्टमेंट जे बिल्कुलु साम्हूं आहे। उते ही धमाको जेको आहे थियो आहे। हिन वक़्तु पुलिस जी वॾी नफ़री कानून लागू कंदड़ इदारा यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु आहिनि। वाक़ई वारी जाइ खे सील कयो वियो आहे। पर इहो अञा हबीब, इन वैन में जंहिंमें धमाको थियो आहे, छा इहा वैन इन इंस्टीट्यूट जी हुई या कंहिं पिक एंड ड्रॉप सर्विस जी इहा वैन हुई? जी बिल्कुलु, वैन जे हवाले सां हिन वक़्त ताईं जेको आहे तस्दीक न थी सघी आहे। इब्तिदाई इतलाह में इहो ॿुधायो वियो त हीअ वैन जेको आहे इंस्टीट्यूट जी ही चाइनीज़ इंस्टीट्यूट जी गाॾी हुई, पर इहो अञा ताईं कंफर्म न थी सघियो आहे। जी ऐं वैन खे जेका लॻल बाहि हुई उहा विसाई वई आहे हाणे? जी बिल्कुलु, इमदादी टीमनि तरफ़ां जेको आहे वैन खे लॻल बाहि विसाई वई आहे। हिन वक़्तु कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ऐं पुलिस जी वॾी नफ़री इन यूनिवर्सिटी जे अंदरि मौजूदु आहिनि। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जेको आहे जांच जारी आहे। जी ठीकु आहे हबीब, अवां खां वधीक बि अपडेट्स मालूम कंदासीं। कराची यूनिवर्सिटी जे हदनि अंदरि इंस्टीट्यूट जे गेट ॿाहिरां हिकु वैन में धमाको थियो। धमाके खां पोइ लॻल बाहि जे नतीजे में 4 ॼणा हिन महिल ताईं कंफर्म कया विया आहिनि, उहे मारिजी चुका आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर ज़ख़्मियुनि जे तादाद जी अञा ताईं का हतमी तस्दीक साम्हूं नाहे अची सघी। मुख़्तलिफ़ रुख़नि खां इन मामले जी जांच कई पई वञे। इलाइक़े खे सील कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी उते इज़ाफ़ी नफ़री मौजूदु आहे ऐं बम डिस्पोज़ल स्क्वाड खे बि तलब कयो वियो। आगाह कयो अव्हांखे त ॿुधाए पियो वञे त इन धमाके जो आवाज़ यूनिवर्सिटी में परे परे ताईं ॿुधो वियो ऐं इन वाक़े खां पोइ ख़ौफ़ पखिड़ियल आहे। इन वाक़े जी वधीक जांच कई पई वञे पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां, त इहो तयन कयो पियो वञे त धमाको छाजो हो, इहो को तक़रीबकारी जो नतीजो आहे या को हादसो हो। वैन जेका मुकमल तौर ते सड़ी वई आहे, उन बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे ऐं 4 ॼणा हिन महिल ताईं कंफर्म थिया आहिनि त उहे मारिजी विया आहिनि। कराची यूनिवर्सिटी में वैन अंदरि धमाके खां पोइ बाहि लॻी वई। इन हादसे में 4 ॼणा मारिजी चुका आहिनि। वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री ते मौजूदु आहे। बम डिस्पोज़ल स्क्वाड खे बि तलब कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको पूरो इलाइक़ो आहे उनखे सील कयो वियो आहे, रस्ता बंदि कया विया आहिनि। आगाह कयो अव्हांखे त कराची यूनिवर्सिटी अंदरि क़ाइमु इंस्टीट्यूट जे गेट ॿाहिरां इन वैन में धमाको थियो ऐं वैन खे जेका बाहि लॻी उन जे नतीजे में वैन मुकमल तौर ते सड़ी वई। 4 ॼणा हिन महिल ताईं इहो कंफर्म कयो वियो आहे त उहे मारिजी चुका आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी आहिनि जिन जो अंग जेको आहे उहो हिन महिल ताईं कंफर्म नाहे थी सघियो। उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेंजर्स ऐं पुलिस जी हिते वॾी नफ़री मौजूदु आहे। बम डिस्पोज़ल स्क्वाड खे तलब कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु पुलिस जो चवणु आहे त इन मामले जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त वैन में परदेही उस्ताद बि वेठल हुआ ऐं उन जी तस्दीक बि कई पई वञे त उहे मारिजी वलनि में शामिल आहिनि या ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे हिन वक़्तु फ़ौरी तौर ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची यूनिवर्सिटी अंदरि क़ाइमु इंस्टीट्यूट वटि धमाको थियो आहे। वैन में थियल धमाके खां पोइ वैन खे बाहि लॻी वई। 4 ॼणा हिन महिल ताईं मारिजी चुका आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री ते मौजूदु आहे। केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त इन वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच कई पई वञे त वैन में धमाको कीअं थियो, तक़रीबकारी जो नतीजो आहे या हादसाती तौरु वैन अंदरि को साइलेंडर फाटो जंहिंखां पोइ हीउ वाक़ियो पेश आयो आहे। 4 ॼणा हिन महिल ताईं कंफर्म कया विया आहिनि त
उहे मारिजी चुका आहिनि। वैन अंदरि परदेही उस्ताद बि वेठल हुआ। ज़ख़्मी केतिरा आहिनि इन्हनि जो अंग बि अञा ताईं वाज़े नाहे थी सघियो। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां बि नोटिस वरितो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री इन वाक़े वारे हंध ते मौजूदु आहे। इन वाक़े वारे जाइ खे सील कयो वियो आहे। बम डिस्पोज़ल स्क्वाड खे तलब कयो वियो। तयन कयो पियो वञे त इहो वाक़ियो तक़रीबकारी आहे या हादसाती तौरु वैन अंदरि को धमाको थियो, साइलेंडर फाटो। 4 ॼणा हिनमहिल ताईं इन में कंफर्म कया विया आहिनि त उहे मारिजी चुका आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी आहिनि जिन में परदेही उस्ताद बि ॿुधाया पिया वञनि त उहे इन वाक़े वारे वक़्तु इन वैन अंदरि मौजूदु हुआ। इंस्टीट्यूट जे मेन गेट ॿाहिरां इन वैन में धमाको थियो। कराची यूनिवर्सिटी जी हदुनि अंदरि इहो वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच करे पई। बम डिस्पोज़ल स्क्वाड खे तलब कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। कुझु देरि पहिरियां कराची यूनिवर्सिटी जी हदुनि अंदरि क़ाइमु इंस्टीट्यूट जे मेन गेट ॿाहिरां वैन में धमाको थियो। धमाके खां पोइ वैन खे बाहि लॻी वई। वैन मुकमल तौर ते सड़ी वई आहे। वैन खे लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। 4 ॼणा हिनमहिल ताईं कंफर्म कया विया आहिनि त उहे इन वाक़े में अजल जो शिकार थिया आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी आहिनि जिन खे इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। उन्हनि जे अंग बाबति बि अञा ताईं का तस्दीक साम्हूं नाहे अची सघी। पुलिस जो चवणु आहे त इन वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे त हीउ हादसाती तौरु वैन में को धमाको थियो, साइलेंडर फाटो जंहिंखां पोइ बाहि लॻी ऐं जानी नुक़सानु थियो आहे या को तक़रीबकारी जो नतीजो आहे। इन वाक़े खां पोइ जेके मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि उहे सील कया विया आहिनि। यूनिवर्सिटी में हिन वक़्तु शागिर्दनि में ख़ौफ़ पकड़ियल आहे। ॿुधाए पियो त वैन में जॾहिं धमाको थियो त परदेही उस्ताद बि वेठल हुआ। इलाइक़े खे सील कयो वियो आहे। बम डिस्पोज़ल स्क्वाड खे तलब कयो वियो आहे। धमाके सबबि वैन खे बाहि लॻी वई। वैन मुकमल तौर ते सड़ी वई आहे। 4 ॼणा इन में ॿुधायो वियो आहे त उहे मारिजी चुका आहिनि। केतिरा ई ज़ख़्मी आहिनि। वैन में परदेही उस्ताद बि वेठल हुआ। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री ते मौजूदु आहे। बम डिस्पोज़ल स्क्वाड खे तलब कयो वियो आहे। इन वाक़े वारी जाइ खे कॉर्डन ऑफ कयो वियो ऐं पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ रुखनि खां इन वाक़े जी जांच कई पई वञे।